अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो। वरेल खान रस बालाजी खान मथा हमलो करे रस बालाजी खान के मारे छॾींदो। राणी हाणे मंठार के वञी ऐं गोलबार जे ठिकाणे तां भॼी निकिरी वेंदो। गोलबार हाणे मंठार जेका जबल सां कूड़ ॻाल्हाईंदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ईअं अपडेट ईंदी नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा दोस्तों। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल दा मेरे व्लॉग खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को वञो बैलेंस न करंदो। काफ़ी असांजी हौसला वधंदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों वञो टाइम वेस्ट कोन कराए हलो था पंहिंजी कहाणी ईअं अपडेट ॾींदा रहो। दोस्तों हाणे तव्हां ॾिसो वरेल खान जेको आहे रेस शाहनवाज खे साफ़ चई छॾींदो त तोखां जल्दी जेतिरो थी सघे तूं इन रेस बालाजी खान खे मारे छॾ। छो अगरि जेकॾहिं रेस बालाजी खान खे मौक़ो मिले त पोइ हू तोखे मारण में देरि न कंदो। रेस शाहनवाज चवंदो हा वरेल खान तूं सही पियो चवीं। बहरहाल इन ॻाल्हि ते हाणे तमामु जल्द गौर ॾींदासीं ऐं रेस बालाजी खान खे मारे पंहिंजा सभु हिसाब किताब पूरा कंदासीं जिन हुन मुंहिंजे पुटु ऐं मुंहिंजे घरवारी खे नुक़सानु पहुचाए। बहरहाल उन खां हाणे हर ज़ुल्म जो हिसाब किताब वठंदासीं। सिर्फ़ु हाली फ़िलहाल 3 ॾींहं सब्र कर। ऐं ॿिए दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो राणी जेको आहे मंठार खे वठी वञी ऐं हुन जाइ तां निकिरी वेंदो। मतिलबु त गुलाब जे ठिकाणे तां निकिरी वेंदो ऐं जॾहिं राणी ऐं मंठार उतां निकिरी वेंदा त उन खां बाद जबल जेको आहे गुलबार जी उताक ते ईंदो ऐं गुलबार खे चवंदो त मूंखे शक थी पियो आहे त मंठार जेको आहे तो वटि आहे। जेकॾहिं इन जे बारे में तो का बि कूड़ ॻाल्हाए पोइ तोखे असांजे हथां केर बि न बचाईंदो। गुलबार चवंदो त जबल तूं मूं मथां यकीन कर त मंठार जेको आहे मूं वटि न आहे। तव्हां जेको आहे मुंहिंजा ठिकाणा ॻोल्हियो ऐं तव्हां भले मुंहिंजे घर चेक कयो ऐं मुंहिंजे घर में चाचूसी कयो। बहरहाल अगरि जेकॾहिं मंठार मुंहिंजे घरां निकितो त पोइ मां तव्हांखे ॿेण ॾियण वारो आहियां। ऐं पोइ जबल खान जेको आहे गुलबार खे साफ़ चई छॾींदो असां हर हाल में चाचूसी कंदासीं ऐं पोइ पंहिंजा माण्हू मोकिलींदो जबल जे गुलबार जे घर। ऐं पोइ गुलबार जे घर में हार चाचूसी कंदा हू हार ठिकाणा गुलबार जा ॻोल्हींदो। बहरहाल उते जेको आहे मंठार उनखे न मिलंदो ऐं पोइ जबल जेको आहे गुलबार खे साफ़ चई छॾींदो अगरि जेकॾहिं मंठार इन खां अलावा तो वटि निकितो त पोइ तोखे माफ़ करण वारो न आहियां। गुलबार चवंदो त हा जबल पोइ भले तूं मूंखे मारे छॾिजा जेसीं ताईं तो वटि सबूत नथो अचे ऐं तूं मंठार खे ॻोल्हे पंहिंजे हथनि सां हथ नथो करे। अगरि जेकॾहिं हू मूं वटि निकितो त पोइ तूं भले मूंखे मारे छॾ। दोस्तों उम्मीद आहे कहाणी आई पसंदि असांखे ॾींदा हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। खुदा हाफ़िज़।